दोस्तों हक़ मौजूद अॼु मां हिकिड़े अनोखे क़िस्म जे तइलीमी इदारे में बीठो आहियां। हीउ तइलीमी इदारो आहे जेको मैसरो बस स्टॉप आहे, ॻोठ बि आहे, उन जो नालो आहे, उन बस आहे। ऐं उबैदुल्ला सिंधी हायर सेकेंडरी स्कूल, उबैदुल्ला सिंधी हायर सेकेंडरी स्कूल में जॾहिं असां दाख़िल थियासीं ऐं उनजी जेका उन में जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, उन में जेका गुलो गुलज़ारी आहे, उन में जेके वण टिण ऐं गुल ॿूटा पोखियल आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे ईमान ताज़ो थी वियो आहे ऐं दिलि थी चए पई त हिते ई हयाती गुज़ारे छॾिजे। ऐं बहितरीनु क़िस्म जो हिकिड़ो स्कूल आहे जंहिंजी तमामु वॾी एरिया आहे जेका हुनजे सेन में बि आहे ऐं हुनजो अञा कमुकारु भले थो पियो। ऐं हीउ पोयां जेको तव्हां हीउ ॾिसो था पिया, हीउ असेंबली जे लाइ वॾो ग्राउंड आहे ऐं उन मथां हीअ जेके ॾिसो था पिया त जीअं ऊन्हारे में हिन मथां छपिरो लॻाइणु या सियारे में त जीअं थधि न थिए, ऊन्हारे में जीअं गर्मी न थिए, ॿारनि जी असेंबली थिए या ॿारनि खे हुते बीहणो पए। ऐं परे पासे खां नर्सरी आहे जिते गुल ॿूटा पोखिया वञनि था पिया। ऐं हिन स्कूल जो जेको असांजो सरवाण आहे, जेको दोस्त आहे, उहो गुलनि ॿूटनि जो आशिक़ु आहे ऐं हिन पाकिस्तान जे हर इलाइक़े मां जेके बहितरीनु क़िस्म जा नायाब क़िस्म जा गुल ऐं ॿूटा हिते जी गॾु कया आहिनि, हिते जी रखिया आहिनि। ऐं अचो त सुठनि तइलीमी इदारनि खे प्रोमोट कयूं, उन्हनि दोस्तनि सां मिलूं सही, उन्हनि खां हाल अहिवाल कयूं ऐं उन्हनि जे बारे में सॼी असां ॿुधायूं। हीउ असांजो दोस्त आहे साईं जंहिं स्कूल सॼो जेको आहे सो डेवलप कयो आहे, उन में साईं नज़ीर शाम असांजो हिकिड़ो तरक़ी पसंदि ऐं रोशन ख़्याल दोस्त आहे जंहिं पंहिंजे शबोराज़ा महिनत सां हिन स्कूल जी संवार कई आहे। बेसिकली हू टीचर आहिनि ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि जेके हाणे हिन वक़्तु उहो हिकिड़े हायर सेकेंडरी स्कूल में जेके आहिनि से उहे प्रिंसिपल बि आहिनि, पर हू उन पंहिंजे सरकारी ड्यूटी खां पोइ जेको समूरो वक़्तु आहे उहो हिन पंहिंजे तइलीमी इदारे खे ॾींदा आहिनि। ऐं अॼु मां ऐं साईं रबरनो निर्भर साहिबु ऐं साईं GM समूरो साहिबु असां हिन स्कूल विज़िट करणु आया आहियूं। असांखे हिते पहुची करे इंतिहाई तमामु हिकिड़ो जीअं चओ त जीअरे जन्नत में उहो अहसासु थिए थो पियो। ऐं अचो त असां पाण नज़ीर सां कचहरी कयूं, उनखां उन जे बारे में थोरी मालूमात